जी बोले दे रहा हूँ। सर, शिकारपुर ऐं सखर डिस्ट्रिक्ट जी लॉ एंड ऑर्डर तमामु ख़राब थी चुको आहे। SSPs ॿिन्ही ज़िलनि जी इहा हालत आहे त FIR जंहिंजो को ॾोह थो थिए, क्राइम थो थिए, उन्हनि जी FIR वठनि था, वरी जेके क्रिमिनल्स आहिनि उन्हनि जे पासे ॾांहुं बि FIR वठनि था, बैलेंस आउट था करनि हर शइ में। असां जेका हिन वक़्तु बदमनी असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में पीक ते आहे, न को घर सेफ आहे, न को रोड रस्तो सेफ आहे, न को कारोबारी माण्हू सेफ आहे। मेन रोड सखर शिकारपुर ते डेली बेसिस ते 5 खां 8 मोटरसाइकिल, अनगिनत मोबाइल फ़ोन्स, पोएं हफ़्ते में 2 वाक़िया थिया आहिनि। सखर शिकारपुर जे विच ते सखर जी हद में 2 नौजवान शहीद कया आहिनि चोरनि, ऐं सिर्फ़ु इन्हनि ते त मोबाइल्स ऐं पैसा को 5,000 10,000 हिन ते। मां रिक्वेस्ट कंदुमि, आहिनि त न पर ऑनरेबल सईद गनी साहब मौजूद आहे, गवर्नमेंट के रिप्रेजेंट करे तो। CM साहब इन हाउस में असांखे केतिरा दफ़ा अश्योरेंस ॾेई चुको आहे त असां लॉ एंड ऑर्डर के ॾिसूं था, लुक आफ्टर कयूं था ऐं तव्हांखे सभु सही करे ॾींदासीं। हिन गवर्नमेंट जे 15 साल में पुगाऊं लॉ एंड ऑर्डर ख़राब थियो आहे, बद खां बदतरीन थियो आहे, पर हिन महिल ताणी का उते माण्हुनि खे रिलीफ न मिली सघियो आहे। रिक्वेस्ट आहे गवर्नमेंट खे, या त शिकारपुर ऐं सखर में पुलिस खे ख़तमु करे छॾनि, ऐं जेके आम माण्हू आहिनि अवाम खे हथियार ॾेई अलाउ करनि त हथियार खणी आम माण्हू अवाम पंहिंजो पाण बचाव करे, पोइ ॿिन्ही पासनि भले FIR न वठे पुलिस। इहो या त अहिड़ो को कानून ठाहे छॾनि, या असांखे उते को रिलीफ ॾियारे, CM साहब कोई एक्स्ट्रा मेजर्स वठे। 8-10 सालनि खां CM साहब बि होम मिनिस्टर आहे हिन सूबे जो। असां उनखे वरी रिक्वेस्ट था कयूं, इल्तिजा था कयूं त इन्हनि 2 ज़िलनि खे ख़ासि तवजो ॾियारे असांखे इन्हनि चोरनि खां ऐं बदअमनीअ खां रिलीफ ॾियारियो वञे। जी सईद गनी साहब। सर, ये जो इशू रेज़ किया है, डेफिनेटली लॉ एंड ऑर्डर जो है वो किसी भी गवर्नमेंट की पहली प्रायोरिटी होती है। बिल्कुल ऐसे इश्यूज़ हैं, लेकिन मैं अर्ज़ करूँ कि सिंध में माजी में बहुत ख़राब हालात रहे हैं। जब पीस पार्टी की गवर्नमेंट आई थी उस वक्त सूरत हाल बहुत ज़्यादा ख़राब थी। हमने बहुत चीज़ें ठीक की, लेकिन ज़ाहिर है वक्तन फ़वक्तन मुख्तलिफ़ डिस्ट्रिक्स में इस किस्म के इशू रेज़ होते हैं। जो बात उन्होंने कही है मैं डेफिनेटली IG सिंध के सामने भी रखूँगा, चीफ मिनिस्टर साहब से भी डिस्कस करूँगा और कोशिश करूँगा कि आप भी उसी इलाके से हैं, मेयर साहब हैं, उनसे बात करके इस मसले का कोई हल निकालें। और ये सिर्फ आपका शहरियार मेयर साहब का मसला नहीं है, ये लाखों लोग जो रहते हैं उनका मसला है और उनको मसले को हल करना हमारी जिम्मेदारी है। जी मोहम्मद हुसैन साहब।